अस्सलाम वालेकुम दोस्तों तव्हांखे अॼु उस्ताद जलाल चंद जी गायकी ऐं उस्ताद जी कला जे बारे में ॿुधाईंदासीं। दोस्तों उस्ताद जलाल चंद में त खोड़ सारियूं माना जेके ख़ूबियूं हुयूं ऐं ख़ासियतूं हुयूं ऐं अदाऊं हुयूं जेके कंहिं बि फ़नकार में अॼु ताईं पैदा नाहिनि थी सघियूं। दोस्तों उस्ताद जलाल चंद जूं अदाऊं ई अलॻि हुयूं ऐं हुन जूं ख़ूबियूं ई अलॻि हुयूं ऐं हुन जूं जेके ख़ासियतूं ऐं जेके अहमियतूं उस्ताद जलाल चंद में हुयूं उहे ॿिए कंहिं फ़नकार में न हुयूं। दोस्तों उस्ताद जलाल चंद जी सभ खां वॾे में वॾी ख़ूबी इहा हुई त हू जॾहिं महफ़िल में ॻाईंदो, जॾहिं स्टेज ते ॻाईंदो त साम्हूं अगरि का लेडीज़ वेठल हूंदी, औरतूं वेठल हूंदियूं त उन्हनि खां हू हया कंदो माना ऐं हुननि जे एहतराम में, इज़त में ऐं हया में उस्ताद जलाल चंद पंहिंजूं अखियूं बि मथे न खणंदो। दोस्तों अखियूं बि न खोलंदो। दोस्तों हाणे हीउ जेको ज़ेर नज़र जेको वीडियो आहे इहो PTV जो आहे। उस्ताद जलाल चंद PTV में माना जेका महफ़िल कई त उन में उस्ताद जलाल चंद जॾहिं पंहिंजी गायकी जो मुज़ाहिरो कयो त उस्ताद जलाल चंद पंहिंजूं माना अखियूं न खोलियूं। दोस्तों एतिरो उस्ताद जलाल चंद जो औरतुनि जो, न्याणियुनि जो इज़त ऐं एहतराम कंदो। ऐं जॾहिं स्टेज जे अॻियां उस्ताद जलाल चंद जो जॾहिं ॻाइणु शुरू कयो, ही शायदि जेका आहे सैयद सालिम अहमद शाह जी कचहरी हुई ऐं उन में उस्ताद ये कलाम ॻाया त साम्हूं जेके लेडीज़ वेठल हुयूं त हाणे उस्ताद जलाल चंद जो जॾहिं ॻाए पियो त साम्हूं नज़र पए पई त उते लेडीज़ वेठल हुयूं ऐं उस्ताद जलाल चंद जो जेको हया ऐं शर्म जो जेको माना पेकर हो, शर्म हया जो पेकर हो ऐं उस्ताद जलाल चंद वटि जेको एहतराम न्याणी जो उहो कंहिं वटि बि न हूंदो। अॼु ताईं को फ़नकार अहिड़ो पैदा ई न थियो आहे जंहिं वटि औरत जो एहतराम हुजे, लेडीज़ जो एहतराम हुजे। उस्ताद जलाल चंद उहो ई वाहिद फ़नकार हो जंहिं वटि औरत जो तमामु घणो एहतराम हो। हाणे ॾिसो उस्ताद जलाल चंद कीअं अखियूं पूरियो वेठो आहे। हालांकि उस्ताद जलाल चंद चाहे त माना अखियूं खोले सघे पियो पर अखियुनि खे पंहिंजी झुकाए ऐं पंहिंजी गायकी में मदन आहे बसि। छो जो उस्ताद जलाल चंद हिकिड़ो कलाकार हो, फ़नकार हो। अॼु जा जेके फ़नकार आहिनि तव्हांखे ॾिसंदो त हू औरतुनि जे पोयां भॼनि पिया, लेडीज़ जे पोयां भॼनि पिया, न्याणियुनि जे पोयां, पर उस्ताद में उहा ॻाल्हि न हुई। दोस्तों इहे उस्ताद जे बारे में जेके न ग़लति ॻाल्हियूं पेश कयूं आहिनि उस्ताद जलाल चंद जी। ॾिसो त उस्ताद जलाल चंद अखियूं खोले थो, उस्ताद जलाल चंद पंहिंजूं अखियूं झुकाए करे माना कलाम थो ॻाए ऐं हिन सॼी महफ़िल में उस्ताद जलाल चंद आख़िर ताईं माना पंहिंजूं नज़रूं झुकाए करे पंहिंजी कला ते ॻायो ऐं पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। ऐं दोस्तों अहिड़ो कलाम ॻाई जो वॾी दाद में माना वसूल थी ऐं आवाम जेका झूमिजी वई। ऐं उस्ताद जलाल चंद में इहा त ख़ूबी जेका हुई इहा कुदरती ॾात हुई उस्ताद जलाल चंद खे ऐं मुर्शिद जी दुआ हुई त जॾहिं बि को गायकी ॻाईंदो, जॾहिं बि गीत ॻाईंदो त महफ़िल खे झुमाए छॾंदो, महफ़िल खे मचाए छॾंदो ऐं सॼी महफ़िल वारा जेके हूंदा, हाज़रीन जेके हूंदा, हुननि जी नज़रूं जेके उस्ताद जलाल चंद में खुतल हूंदियूं बसि। ऐं हुनखे का ख़बर न हूंदी त किथे वेठा आहियूं, छा पिया कयूं, इहा ख़बर न हूंदी। ऐं जॾहिं कलाम जॾहिं ख़तमु थींदो त हू छिरक भरे वेंदा त बाबा किथे वेठा आहियूं, अड़े असां त स्टेज ते वेठा आहियूं, हिते वेठा आहियूं, ऑडिटोरियम में वेठा आहियूं, महफ़िल में वेठा आहियूं, ईअं ख़बर पवंदी। दोस्तों एतिरो उस्ताद जलाल चंद जी गायकी में माना जेका कशिश हूंदी, छिक हूंदी, जेका माण्हुनि खे पंहिंजे पाण ॾांहुं छिकंदी, चकमक वांगुरु चकमकजी आहे माना पंहिंजो पाण खे माण्हुनि खे छिकंदी हुई पाण ॾे। ऐं उस्ताद जलाल चंद जो उहो वाहिद कलाकार हो, ॻाइणो हो जंहिंखे झर जंग में ॿुधियो वियो, माज़ी में बि ॿुधियो वियो, अॼु बि ॿुधनि था ऐं मुस्तक़बिल में बि दोस्तों ॿुधियो वेंदो। इहा ॻाल्हि मुंहिंजी यादि रखिजो। उस्ताद जलाल चंद जो अमर रागी हो ऐं अमर रागी रहंदो। को बि दौर हुजे, को बि वक़्तु हुजे, हिन बादशाह फ़नकार खे हर को ॿुधंदो रहंदो दोस्तों। छो जो हिन जी गायकी अहिड़ी हुई दोस्तों, हिनखे सुर जी ख़बर हुई, ताल जी ख़बर हुई, रिम्ज़ जी ख़बर हुई, थुल जी ख़बर हुई, तिर्ज़ छा आहे ऐं सुर कहिड़ा आहिनि, किथे छा ॻाइणो आहे। ऐं उस्ताद जलाल चंद में बि जेका ॿी ख़ूबी हुई, वरी गायकी जे विच में सम्झाणी बि ॾींदा। छो जो उस्ताद खे ख़बर हुई
त मुंहिंजा ॿुधंदड़ जेके आहिनि उहे ॿहिराड़ी में आहिनि, सादड़ा माण्हू आहिनि, मारूड़ा माण्हू आहिनि, जहांगीड़ा आहिनि। त उन्हनि खे सम्झाईंदो पंहिंजी तरीक़े सां, पंहिंजी ज़बान सां। उस्ताद जलाल चंद जो दरवेश रागी हो दोस्तो, हुन जहिड़ो को पैदा न थियो। जल जे